वजीर इम्तियाज शेख जराइम पेशा अफराद की सरपरस्ती करते हैं। सिर्फ ॿिनि जुमलनि में जवाब ॾियां, वॾो जवाब न ॾींदुसि त सिंध जो अवाम जॾहिं पंहिंजे क़िस्मत जो फ़ैसिलो इलेक्शन में करण वञे थो तॾहिं महिरबानी करे सोचे सम्झी करे। सिंध जी सूंह मेराण यानी सिंधु दरिया जेको सिंध जी सींध मिसल आहे। सिंधु दरिया जे कपरनि ते वॾा ॿेला आहिनि जेके एतिरा ख़ूबसूरत आहिनि जेकॾहिं उन्हनि ते सियाहती माॻ जोड़जनि त न सिर्फ़ु उन्हनि इलाइक़नि जे नौजवाननि लाइ रोज़गार जा मौक़ा खुलंदा पर सॼी सिंध जी गुरबत जे ख़ात्मे लाइ वॾी मदद मिली सघे थी। मगर बदकिस्मती सां कुझु सियासतदाननि पंहिंजी अना ख़ातिर क़बीलाई तकरार कराए उन्हनि तकरारनि में खूनरेज़ी कराए जहालत सां भरियल नौजवाननि खे झंग में मोकिले पंहिंजूं विंगूं यानी धाड़ेल टोला तैयार करे रखिया आहिनि। सियासतदान जो इस्तेमालु ख़ासि तौर ते इलेक्शन दौरान कंदा आहिनि। धाड़ेल कल्चर जी रिवायत जनरल ज़िया जे दौर खां पई जंहिंमें उन्हनि सरदारी निज़ाम खे मज़बूत कयो जंहिंखां पोइ उत्तर सिंध चंद सरदारनि जे रहम करम ते छॾी वई जेके सज़ा ॾियनि या जंहिंखे ज़लील कनि मतिलबु नंढियूं नंढियूं रियासतूं ठाहे वेही रहिया। वक़्तु गुज़रंदो रहियो, सिलसिलो हलंदो रहियो। इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया जे अचण खां पोइ धाड़ेलनि पंहिंजी अगवाकारी जो तरीक़ेकार बि तब्दील करे छॾियो। सोशल मीडिया ज़रिए औरताणे आवाज़ ते केतिरनि ई नौजवाननि खे अगवा करे ऐं भुंग वसूल कंदा रहिया। ताज़ो मोहन भील जी वीडियो वायरल थी तुर्ती चाचड़ बिरादरी जे 11 नौजवाननि खे मौत जी निंड सुम्हारियो वियो जंहिंखां पोइ पुलिस कचे में ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो। जॾहिं कचे में पुलिस लथी पुलिस जे नौजवाननि खे शहीद करे ऐं धाड़ेलनि पारां जशन मल्हायो वियो जिन जूं सोशल मीडिया ते वीडियो पिणु छॾियूं। अॻूणे पुलिस ऑफिसर एडी ख्वाजा खां जॾहिं इहो सुवालु पुछियो वियो त आख़िर आङुरियुनि ते ॻणण जेतिरा धाड़ेल तव्हां छो नथा ख़तमु करे सघो, जंहिं ते एडी ख्वाजा साहब सिंध जो सालनि खां मुंधल सुट सुलझाईंदे चयो त गरीब माण्हू जो हीणे जो त असांखे पुलिस वटि इंसाफ़ मिलंदो। उन जो जेकॾहिं आऊं तव्हांखे सिर्फ़ु ॿिनि जुमलनि में जवाब ॾियां, वॾो जवाब न ॾींदुसि त सिंध जो अवाम जॾहिं पंहिंजे क़िस्मत जो फ़ैसिलो इलेक्शन में करण वञे थो तॾहिं महिरबानी करे सोचे सम्झी करे। जॾहिं तव्हांजी नुमाइंदा माण्हू जिन खे सिंध जे ग़रीब अबोझ मिसकीन माण्हुनि जो ॾुख ऐं दर्द हूंदो तव्हां यकीन कयो त पुलिस ते हिकिड़ो इदारो आहे जिन बि ठीकु थी वेंदा। एडी ख्वाजा साहब जे ॾिनल बयान खां पोइ कुझु पीपी अॻवाननि जी धाड़ेलनि सां कुर्बत वारा किस्सा मीडिया ते हलिया। एसएसपी शिकारपुर डॉक्टर रिजवान शेख ने अपनी रिपोर्ट में इंकशाफ किया है कि सूबाई वजीर इम्तियाज शेख जराइम पेशा अफराद की सरपरस्ती करते हैं। बताया गया है कि अपने गेस्ट हाउस, फार्म हाउस, होटल्स और पंप्स पर पनाह देते हैं, मुखालिफिन को कत्ल करवाते हैं। रिपोर्ट में जराइम पेशा अफराद से टेलीफोनिक राब्ते का रिकॉर्ड भी पेश किया गया है। वजीर आजम की हिदायत ते घरू वजीर शेख रशीद डीजी रेंजर्स सां मिली हिकु धाड़ेलनि खिलाफ़ जामे प्लान जोड़े रहियो आहे। धाड़ेलनि जे सरदारनि जो सरदार तेगो खान तंगाड़ी जंहिंखे गुज़िरियल ॾींहुं कराची वारे इलाइक़े गुलिस्तान जोहर मां गिरफ़्तार कयो वियो आहे जॾहिं त वफ़ाक़ जी दख़ल अंदाज़ी खां पोइ अॼु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजा कुर्ब जा क़दम भरे चाचड़ बिरादरी जे शहीदनि जे तॾे ते पिणु पहुतो। होॾां कचे में ऑपरेशन जूं तयारियूं मुकमल आहिनि। जल्द सिंधु दरिया जी पटी धाड़ेलनि खां आज़ादु कराई वेंदी। ॾिसणो इहो आहे त छा ऑपरेशन कामयाबु थियण खां पोइ वरी सियासतदान हुननि जी पुठभराई कनि था या न, इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। MNN TV न्यूज़ हैदराबाद।